गंबट सिंध प्रेस क्लब रानीपुर में सिंध एजुकेशनल फॉर्म खैरपुर में सिंध प्रेस क्लब रानीपुर तरफ़ां डिजिटल मीडिया की अहमियत ऐं सहाफ़ती उसूलनि जे उनवान तहत सेमिनार ऐं अवार्ड तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब की शुरुआत कुरान शरीफ की तिलावत से कई वई। सेमिनार की सदारत बेहतरीन अदीब ऐं आर्टिस्ट मीर सोबदार सईद कई, जॾहिं त मेहमान ख़ास अल निसा वेलफेयर जी चेयरमैन मैडम शाहिदा भिलाड़, सिंध एजुकेशन फॉर्म जी चेयरमैन ज़हीर लाड़क हुआ। सेमिनार के ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त मीडिया मुल्क जो चौथो तंबो है, जंहिं करे मीडिया जो मुल्क के बका ऐं सालमियत लाइ बेहतर किरदार करे रहियो आहे। हिन वक़्त असां डिजिटल मीडिया के दौर में दाख़िल थी चुका आहियूं। एक सहाफ़ी जी ख़बर एक सेकेंड में पूरी दुनिया में फैलिजी वञे थी। उन करे ख़बर लिखण वक्त हर सहाफ़ी के तमाम घणो सोच वीचार करणु घुरिजे। ख़बर जा सभई पासा जांचण बाद डिजिटल मीडिया ते पहुचाए त बहितर थींदो। इन मौक़े ते वर्कर जर्नलिस्ट नतीम शेख, गुल हसन चांडियो, सैयद प्यास अली शाह ऐं ॿियनि खे सहाफ़ती ख़िदमतुनि एवज़ मञता सर्टिफिकेट ऐं अवार्ड ॾिना विया, जॾहिं त शेरगुल जामड़ो, ज़फ़र चौहान, हिदायतुल्लाह वसाण ऐं ॿियनि खे एप्रिशिएट सर्टिफिकेट ॾिना विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।